बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। उम्मीद आहे सब दोस्त ठीक हूंदा। अज जो पंहिंजी गॾियाणी थी आहे त जेको पाण पढ़ंदासूं नवां लफ़्ज़ जंहिंमें सबक़ पहिरीं आहे। सभ खां पहिरीं जेकर तव्हां मुंहिंजे चैनल खे अबुल क़ासिम खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कयो, घंटी वारे बटन खे ज़रूरु दबायो जीअं मुंहिंजूं ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पुॼी सघनि। सभ खां पहिरियों जेको सबक़ आहे ही किताब नाए जो सबक़ आहे। सिंधी नाए जो किताब आहे। उन में सबक़ पहिरीं जो जेके लफ़्ज़ आहिनि जी माना। पहिरियों सबक़ जेको आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा इख़लाक़ मुबारक। पहिरियों लफ़्ज़ आहे एतराफ़। एतराफ़ माना मञणु क़बूल करणु। ॿियो आहे तलक़ीन, हिदायत नसीहत। ॿियो आहे ॾाढ, ज़ोर या ज़ुल्म। ॿियो सहाउ, सोझरो या उजालो। सूहूं या रहबर या रहनुमा। ऐं फ़ाक़ो यानी लंघण या बुख। फ़िक्रो जुमिलो जेके अंग्रेज़ीअ में सेंटेंस चवंदा आहियूं पाण। माॻ माना हंधि मकान आस्थान या रहण जी जॻह। ॿियो आहे मर्तबो ऐं शान मान इज़त। उन खां पोइ आहे हीणो, कमज़ोर, निबल। उन खां पोइ सबक़ जेको आहे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु। इन में पहिरियों लफ़्ज़ जेको आहे इर्तिक़ा यानी सुधारो वाधारो तरक़ी या ओसर। ॿियो लफ़्ज़ जेको आहे बलागत यानी कलामी क़ाबिलियत या ख़ुशि बयानी। पोइ आहे बातिल, बातिल माना कूड़ो खोटो अंदर जो। तकब्बुर माना वॾाई हठ गुरूर घुमंड। रज़ा माना ख़ुशनुदी मर्ज़ी रज़ामंदी। सुधारो यानी तरक़ी बहितरी या वाधारो। इन खां पोइ आहे सरवेज यानी सिर ॾींदड़ या सिर क़ुर्बान कंदड़। उन खां पोइ आहे अज़म यानी इरादो ख़्वाहिश या कोशिश। उन खां पोइ आहे मसरूफ़ यानी मशग़ूल रुधल। उन खां पोइ आहे विलादत यानी ॼमण या जनम ॾींहुं। उन खां पोइ हुशी यानी चुरपुर या बछ। अॼु जो टॉपिक इहो ई हो। जेका नवां लफ़्ज़ आहे इंशाल्लाह ॿिया वीडियो इंशाल्लाह खणी ईंदासूं तव्हां सां दोस्तनि सां शेयर कंदासूं। महिरबानी।